गुरबत जो मज़ो। कंहिं ॻोठ में हिकु ग़रीब हजम रहंदो हो, जेको वण हेठां माण्हुनि खे विहारे उन्हनि जा वार ठाहींदो हो। संदसि गुज़ारो ॾाढो मुश्किल सां थींदो हुयुसि। हुन वटि रहण लाइ को बि घर न हो ऐं न ई खेसि ज़ाल ऐं औलाद हुई। हुन वटि फ़क़ति वार ठाहिण जे ज़रूरी सामान खां अलावा 2 रिलियूं ऐं हिकु विहाणो हो। जॾहिं राति थींदी हुई त हू हिकु बंदि पियल स्कूल जे ॿाहिरां रिली विछाए विहाणो रखी सुम्ही पवंदो हो। हिकु ॾींहुं सुबुह जो ॻोठ में ॿोॾि आई। हुन जूं जॾहिं अखियूं खोलियूं त हर तरफ़ माण्हुनि जी भॼ भॼा लॻी पई हुई। हू उथियो ऐं स्कूल जे अॻियां ठहियल हिक टैंकीअ ते चढ़ी रिली विछाए विहाणे सां टेक ॾेई लेटी माण्हुनि खे ॾिसण लॻो। माण्हू पंहिंजा क़ीमती घरेलू सामान खणी भॼी रहिया हुआ। को पैसा खणी भॼी रहियो हो, को ज़ेवर, के जानवर ऐं के क़ीमती शयूं खणी भॼी रहिया हुआ। उन दौरान हिकु शख़्स जेको सोन जा ज़ेवर ऐं पैसा खणी वञी रहियो हो, जॾहिं उहो शख़्स हजम वटां लंघियो ऐं उनखे सुकून सां लेटियल ॾिसी हुनखे कावड़ मां चयाईं, अड़े हेॾे, असांजो सभु कुझु तबाह थी वियो आहे। माण्हू पंहिंजे माल मिल्कियत ऐं जान बचाइण लाइ परेशान आहिनि ऐं तूं हिते आराम सां वेठो सभिनी खे ॾिसी रहियो आहीं। उहो ॿुधी हजम चयुसि त, ओ काका, अॼु ई त गुरबत जो मज़ो आयो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी हू शख़्स ख़ामोश थी वियो ऐं दिलि में सोचण लॻो त शायदि रोज़े महशर जो मंज़र बि अहिड़ो ई हूंदो, जॾहिं सभिनी इंसाननि खां हिसाब वरितो वेंदो। हिकु तरफ़ ग़रीबनि सां हिसाब थींदो, 2 वक़्तनि जी मानी, कपिड़ा, बंदनि जा हक़ ऐं अलाह जा हक़। ॿिए तरफ़ अमीरनि सां हिसाब थींदो, प्लाज़ा, दुकान, कारखाना, गाॾियूं, बंगला, सोन ऐं ज़ेवर, मुलाज़िम, पैसा, हिलाल ऐं हराम, ज़कवात, अलाह जा हक़, इंसाननि जा हक़ ऐं ॿियो घणो कुझु। पोइ अमीर एतिरनि शयुनि जो हिसाब किताब ॾींदे ख़ौफ़ मां पिया ॾकंदा ऐं ॿाॾाईंदा रहंदा। पोइ शायदि ग़रीब बि हिन हजम वांगुरु अमीरनि ॾांहुं पिया ॾिसंदा। चहिरे ते अजीब सुकून हूंदुनि ऐं शायदि दिलि ई दिलि में ईअं चई रहिया हूंदा त गुरबत जो मज़ो त अॼु आयो आहे। असां अल्लाह ताला खां दुआ घुरूं था त असांखे हर नेमत जो शुक्र अदा करणु ऐं उनखे अल्लाह ताला जी मर्ज़ीअ मुताबिक़ इस्तेमालु करणु ऐं विरहाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।